अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो आम पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो तव्हां ॾिसी चुका आहियो त मलाखड़े जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं इहे 2-3 किस्तनि ताईं हलंदा ॻाल्हियूं। या जेको आहे उन जे मुक़ाबले में अयाज़ लहंदो या चाकर ख़ान लहंदो गुलाम हुसैन जे मुक़ाबले में। अगरि मुख़्तियार आयो त पोइ चाकर ख़ान खे बीहणो पवंदो, छो जो मुख़्तियार बीठल पाणी आहे ऐं उन खां जेको आहे चाकर ख़ान लाराए थो ऐं ॿिया ॻोठ वारा चाकर ख़ान खे मेणो था ॾियनि। मुख़्तियार खां चाकर लाराए थो दिली दिलि में, लेकिन मुंहं ते जज़्बो ॾेखारे त मुख़्तियार कुझु बि न आहे ऐं गुलाम हुसैन कुझु बि न आहे। लेकिन गुलाम हुसैन खां बि चङा भला लाराइनि था ऐं इहो मलाखड़ो तमामु जल्द अचण वारे एपिसोड में थींदो। इहो त दोस्तो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अगरि मुख़्तियार मलाखड़े में लथो त मुख़्तियार खटींदो ऐं गुलाम हुसैन लथो त गुलाम हुसैन खटींदो। ऐं ॿिए पासे जमीला जेका आहे गुलाम हुसैन खे फेरी रही आहे त तूं हेबत ख़ान सां विढ़, तूं हेॾे ऐलान कर ऐं होॾां जेको आहे जवाबु ॾे। फ़िलहाल त गुलाम हुसैन मना करे छॾिया, थी सघे त अचण वारे एपिसोडनि में पंहिंजी मोहबत जे करे इहा कमु करे ऐं इहे चाचा भेट बि पाण में विढ़ी सघनि था। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलां।